नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी हिकु सवाल थी पुछां। हा त भक्ति है न दान जी ॾाढी महिमा कंदा आहिनि। हा ऐं चवंदा आहिनि धन ॾियण सां धन खुटंदो कोन्हे। हा उन लाइ हिकु लाइन चवंदा आहिनि धन ॾिए धन न खुटे। हा त इन जो अर्थ ॿुधाईंदा कि कीअं आहे कहिड़ी रीति? हा ॾिसो, भक्ति मार्ग में त सम्झो पाण दान था करूं त हुन जन्म में त उहो पैसा न मिलंदा न, भले पाण दान करूं था सोचता आहियूं ॿिए जन्म में मिलंदा। हा सम्झो कंहिं वटि कोई गरीब आहे, हुन वटि अथसि 10,000 या कम से कम 20,000 ई हूंदसि हुन वटि कि पंहिंजो घर बि हलाइणो अथसि। लेकिन ये जो कहावत आहे, अगरि ये हिन बेसिस ते उहो दान करे छॾनि हुनजी कुझु धन, त हुनखे हुन जन्म में त न मिलंदो न। हू त चलो ॿिए जन्म जे लाइ हुनखे भले 100 रुपया कंदा त ॿिए जन्म में लख थी करे बि मिली सघंदा आहिनि। छो जी कहावत इहा बि आहे, गरीब जो रुपयो साहूकार जो 1000 ॿई बराबर आहिनि। परंतु ये जो कहावत आहे न, इहा आहे कि परमात्मा जेको ज्ञान पाण खे ॾे थो, जेकी समझ पाण खे ॾे थो न, त जेतिरी पाण आत्मा उहो ज्ञान ॿुधंदासीं, जीवन में धारण कंदासीं ऐं मुख सां ॿियनि खे ॿुधाईंदासीं, त ज्ञान ॿुधाईंदे ॿुधाईंदे पंहिंजे अंदरि इंस्टेंट हुन ज्ञान जी समझ ॿी वधंदी वेंदी आहे। जी सम्झो टीचर आहे, लिखंदा आहिनि न भई एतिरो एक्सपीरियंस टीचर आहे, हिनखे 5 साल थिया अथसि, हिनखे 20 साल थिया अथसि। छो लिखंदा आहिनि एक्सपीरियंस? छो जी पहिरियों टीचिंग शुरू कंदा आहिनि त हुननि खे थोरो सो नॉलेज हूंदी अथनि, लेकिन टीचिंग कंदे 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 हुननि जी नॉलेज वधंदी वेंदी अथनि, ख़तम न थींदी अथनि। भई ईअं थोरी की उहो टीचिंग जेका नॉलेज ॾियनि था पोइ हुननि खे इहे पढ़ी करे पोइ ॿिए जन्म में हुननि खे इहा नॉलेज वधंदी, इंस्टेंट थी वेंदनि न। पाण हिकु चैप्टर खे हिकु बार पढ़ूं, ॿियो बार पढ़ूं, टियों बार पढ़ूं त पंहिंजी नॉलेज वधंदी वेंदी आहे। त इहो आहे ज्ञान धन जे बारे में। स्थूल धन जे बारे में इंस्टेंट न वधंदो आहे, उहो पाण खे ॿिए जन्म में मिलंदो आहे, थोरे समय खां पोइ बि मिली सघंदो, लेकिन इंस्टेंट छा वधंदो आहे? ज्ञान धन। ये जो कहावत है न, धन दिए धन न खुटे, मतलब ज्ञान धन पाण जेतिरो बि ॾींदासीं, समझ तव्हांखे कहिड़ी बि समझ अथव, ये परमात्मा जेकी समझ ॾे थो, हिन सां छा थींदो कि हिन ज्ञान खे पाण जेतिरो सम्झंदासीं, जेतिरो ॿियनि खे ॿुधाईंदासीं, ओतिरो पंहिंजा सत्युग जे लाइ स्थूल धन जमा थो थींदो वञे। ये पाण टीचर जो त एग्जाम्पल ॿुधायोसीं कि नॉलेज कीअं वधंदी आहे इंस्टेंट, लेकिन हिन परमात्मा ज्ञान में छा आहे? डबल कमाई थी थिए। हिते पाण ज्ञान कंहिंखे ॾियूं था त पंहिंजी नॉलेज बि वधंदी थी वञे, ऐं ॿियो पंहिंजा जेतिरा बि ज्ञान जा रतन पाण ॾियूं था, ओतिरी पंहिंजी सत्युग जे लाइ इनकम थी जमा थी वञे, स्थूल धन। परमात्मा चवंदो आहे ये हिकु हिकु मुंहिंजे ज्ञान जो शब्द लाखों रुपए जो आहे। सम्झो परमात्मा पाण खे रोज़ रोज़ अलॻि अलॻि ॻाल्हियूं ॿुधाए थो, तव्हांखे अॼु कुझु नई पॉइंट परमात्मा ॿुधायूं, तव्हांजी बुद्धि में वेही रही ऐं तव्हां हुनखे जीवन में पक्को कयो, पोइ तव्हांखे लखे रुपए जी कमाई थी वई। जीवन में कर्मनि में लायो त पोइ तव्हां लाहे करे तव्हांखे ॾिसी ॿिए सिखियो त तव्हांजा 2 लख जी कमाई थी वई। ईअं पंहिंजी कमाई बि वधंदी वेंदी आहे ॿिए जन्म जे लाइ। ॿिए जन्म जे लाइ स्थूल कमाई थी जमा थिए ऐं हिन जन्म में ज्ञान धन वधंदो थो वञे। ठीकु आहे, त इहा कहावत हाणे जे लाइ आहे। संगम युग ते जॾहिं परमात्मा बाप ईंदो न, परमात्मा बाप जेको जेको पाण खे ज्ञान ॾे थो, त जेतिरो पाण ॿियनि खे ॾींदासीं त उहो खुटंदो न, उहो वधंदो वेंदो। हाँ, ठीक है दीदी। हाँ, थैंक यू।